जेकॾहिं असां खां मुतमिन न आहे पाकिस्तान गवर्नमेंट जा बिना असां हिननि खे असां ज़ुल्म न कयो ख़ुदा सेशन कोर्ट में मौजूद आहियूं। कुछ ॾींहं पहिरियां अलीगोराबाद मोहल्ले मां हिंदू नारी खे अगवा कयो वियो आरती कुमारी जे नाले सां। उनखे अॼु सेशन कोर्ट में पेश कयो वियो आहे। अचो त हुनजे वारसनि सां हुनजे वारिस साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सब्सक्राइब कयो, घंटी के बटन खे दबाओ। काफ़ी हद थी चुकी आहे। बग़ैर ॿुधाइण जे बग़ैर इतलाहनि जे अंदरूनी तौर कमु कयो वियो आहे। असांखे इंतज़ार में रखी अॼु अचानक पेश करे असांखे घुरायो वियो आहे कोर्ट। त बाबा तव्हांजी न्याणी पहुती आहे, उहो बि खुफ़िया ज़राए संगत मुताबिक़। बाक़ी कंहिं गवर्नमेंट इदारे या कंहिं ऑफिसर अंदरि जो त हेॾे अचो हिते आया आहियूं। कराची खां लारकन असां सां कंहिं बि राब्तो न कयो हिन विच में। आसरा ॾींदी पई अचे पर हिन महिल ताईं कुझु न कयो पुलिस इहो। वध में वधि इहो पुलिस कयो आहे त जेको अॼु पकड़े आई आहे हुननि खे अरेस्ट करे। छोकिरी जो बयानु साईं इहो माना हिकिड़ो जीअं न माण्हू डीकम्प्रेस हूंदो आहे उनखे कंप्रेस करे रफ़ा असली डिप्रेशन में विझी ऐं हुन खां येस कराई वई आहे। छोकिरी डिप्रेशन में आहे, जंहिं मञियो त मूंखे दारुलमान मोकिले वञे। असां राज़ी आहियूं दारुलमान में भली हले, असां ॻाल्हियूं कंदासीं न्याणीअ सां। असांजो हक़ थो थिए पर असांजी सिंध गवर्नमेंट पाकिस्तान गवर्नमेंट ऑल दुनिया लेवल ते असांजो रिक्वेस्ट आहे असांजी न्याणी असांखे मोटाए ॾिनी वञे। इंटरनेशनल लेवल ते इहो आवाज़ु उथारे वञे। आख़िर ईअं छो थो थिए? इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? इहो कहिड़ो तरीक़ेकार आहे जो माण्हुनि जूं न्याणियूं अॻुवां कयूं वञनि पर उन्हनि खे किडनेप कए खां पोइ जेको आहे सो नमूनो करे ऐं कन्वर्शन ॾिनी वञे? जेको तरीक़ो आहे इंसाफ़ जे ख़िलाफ़ु आहे। ऐं ईअं इस्लाम इजाज़त तव्हां मुस्लमान भाइरनि खे नथो ॾिए त तव्हांखे इहो ज़ेब बि नथी ॾे ॻाल्हि त तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न चयो आहे त तव्हां माण्हू खे डंडे जे ज़ोर ते या किडनेप करे लिकाए ऐं पोइ हुनखे इंसाफ़ करायो ऐं इस्लाम क़बूलु करायो। पर हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ीअ सां अचे सरेआम रोड ते अची चवे त मां मुस्लमान थींदुमि, उहो तव्हांजो हक़ु आहे। बाक़ी हे जेको लिकाए एतिरा ॾींहं उन खां पोइ ज़ाहिर कयो डिप्रेस करे प्रेशर ॾेई हे हो करे त इहो ग़लति आहे। इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे। ॿियो मां ग़रीब छा चवंदुसि? ख़ुदा करणु मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां CM साहिब खे बि इहो अर्ज़ु कयां थो, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान खे बि अर्ज़ु कंदुमि, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे बि अर्ज़ु छोकिरी सां मिलण न आहे बिल्कुलु इजाज़त न ॾिनी। बल्कि मूंखे पुलिस वारा ईअं धिका पिया ॾियनि त तूं हेॾे अॻिते न वधि, छोकिरी तोखे वञणु न ॾींदासीं। पुलिस जो इहो रवैयो हुयो असांजो। आख़िर मां बि रेस्पेक्टेड लेडी आहियां, डॉक्टर आहियां लाड़काणे में, ऐं उन सां पुलिस जो इहो रवैयो जेको नाक़ाबिले बर्दाश्त हुयो। बहरहाल मां पूरी पंहिंजे इंतिज़ामिया खे, वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, सभिनी खे मां रिक्वेस्ट थी कयां। स्पेशल मां बिलेवल साहिब खे बि चवंदा तुंहिंजे लाड़काणे में हे छा थो थिए? तव्हां किथे आहियो? कॾहिं असांखे कमु ईंदा? मिनाटी सां हेॾो ज़ुल्म? कॾहिं मिनाटी खे फ़ाइदो ॾींदा? असां सभु मरूं हिननि जे लाइ ऐं असांखे हीअ तहफ़ुज़ तक न मिले। असांजी न्याणीअ खे हीअं अगवा करे खणी हलिया वञनि ऐं दिलेरी सां कोर्ट में अची हिननि पेश कयो आहे ऐं हुनजे पेरेंट्स खे बि मिलणु न ॾियनि, असांखे बि मिलणु न ॾियनि। हींअर असां एतिरो जॾहिं असांजी सॼी हिंदू कम्यूनिटी ते पहुती आहे, असांजे वकला बिरादरनि असां सां तमामु घणा कोऑपरेटिव हुया। उन जे बावजूदि वञी मुश्किल सां असांखे जज 2 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो ऐं दारुलमान हुननि खे मोकिलनि था। वधीक मां हाणे रिक्वेस्ट थी कयां त कंहिं सुठे ऑफिसर खे मुक़ररु कनि जेको सही सां इन्वेस्टिगेशन करे ऐं असांखे हक़ ॾिए। थैंक यू। असांखे पहिरें त एॾो हिननि दाज में रखियो जो असांजो ब्लाइंडली हुननि जे मथां ट्रस्ट रहियो त हीअ असांजा वॾा सिंसियर आहिनि। अॼु जॾहिं हुननि डायरेक्ट कोर्ट में अची कयो आहे न तॾहिं असांखे अहसासु थो थिए त असांखे हिननि अंधेरे में रखियो आहे। न पिया हुन न्याणी खां हुनजी उमिरि पुछी, हुन चयो 21 जेका लॻे त न पई, पोइ बि जज साहिब हुन ते लिखी छॾियो। जज साहिब खे असां मेडिकल करायो, हुननि जो मेडिकल जी ज़रूरत कोन्हे का। हालांकि इहो कराची जी बि हाई कोर्टनि में रही चुको आहे। छो अगरि न्याणी पाण बि चए थी मुंहिंजी उमिरि वॾी आहे त मेडिकल कराइण जे बिना उनजो नथो ॾेई वञे। असां जज साहिब खे चयोसीं हिनजी मेडिकल करायो, मथां हिन ते ज़ुल्म थियो हुजे, टॉर्चर थियो हुजे, नज़र अचे। उहो बि जज साहिब चवनि था त 164 में मना थी करे, मां नथी करे सघां। त नज़र थो अचे इहो सॼो वन साइडेड आहे ऐं जज साहिब फेयर इन्वेस्टिगेशन जे हक़ में न आहिनि। शायदि उन्हनि ते बि प्रेशर आहे ॿियनि खां, या टिॾनि था या अलाए छा था कनि ख़बर
ख़बर न आहे। छोकिरी जो बयान में सफ़ा ड्रिगल हुआ, सिर्फ़ु हिकु ई शइ बि चवे ऐं ईअं बि नज़र अचे त उहा जेको आहे सो ॼण धमकायल आहे ऐं इन जे करे उहा शइ थी चए। ऐं छोकिरी खां सवाल सिंधी में बि पुछिया वञे त छोकिरी थोड़ी देरि खां पोइ जवाबु उर्दू में बि ॾे, सिंधी में कुझु ॿियो बि चवे पई त उर्दू में, पर इहो ई बि चवे त जिस तरह मुझे यहाँ लाया गया है उसी तरह मुझे वापस कराची छोड़ा जाए, जीअं त छोकिरे खे इहो यकीन अची वञे त उहो छोकिरे जे फेवर में थी बयानु ॾे। ऐं इहो ई नज़र अचे त जेको आहे सो धमकायल आहे, छोकिरे खे अचे ई न पई सिंधी कुझु बि। अगरि इहो थियो त कीअं थियो, छोकिरी हितां वई कीअं, जॾहिं जंहिं ॾींहं खां मिसिंग आहे उन ॾींहुं असां FIR कटराईसीं, पोइ बि उनजो कुझु न थियो। हालांकि चेक पोस्टुनि ते सख़्ती बि थियणु खपे। छोकिरी खां पुछनि तव्हां कीअं वियो, छोकिरी जे कोच में कोचनि वारनि खे उन्हें इंफॉर्म पियो करणु खपे त भाई हिकु छोकिरी गुम आहे, तव्हांखे उन्हनि खे न छॾणु खपे। त इहा पुलिस जे तरफ़ां, जज जे तरफ़ां का फेयर इन्वेस्टिगेशन कोन्हे का, सॼो ग़लति थो कयो वञे, सॼी वन साइडेड आहे। दारुल अमान ते मोकली थी वञे छोकिरी खे, उन जे बारे में छा चवंदो, केतिरो यकीन आहे तव्हांखे पुलिस जी कार्रवाई त असांखे कोई यकीन कोन्हे को। बाक़ी हाणे दारुल अमान इहो बि जज असां चयोसीं दारुल अमान में न वञो, या अगरि मोकिलिणो बि आहे त वधीक टाइम लाइ मोकिलियो। छोकिरी जा उन वाल साहिब जा व्यूज़ ॿुधा, हुननि जो इहो ई चवणु आहे त छोकिरी खे असांजे हवाले कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरामैन सां गॾु मोहम्मद इकबाल, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणा। नाज़रीन, ताज़ा तरीन ख़बर